असांजा ॿार आहिनि असांजे आईंदे जा अबा ऐं इन्हनि जे कुलनि ते जवाबदारी आहे सिंधी ॿोलीअ जे सलामतीअ जी। असांजा ॿार जिन जे लाइ असां ही ठाहियो आहे ख़ासि एपिसोड, ॾिसो केतिरा न सुहिणा सबाझा मिठड़ा था लॻनि। ही असांजा नंढड़ा नंढड़ा शहज़ादा जॾहिं हू ॻाइनि था, ॿुधाइनि था नंढा नंढा बैत, आखाणियूं ऐं कनि था रांदियूं। अचो त गॾिजी माणियो लुत्फ़ हिन प्रोग्राम जो सिंधी गुलड़ा। असांजे नंढड़नि ॿारनि जो ही प्रोग्राम पेश आहे सिंधी संगत तरफ़ां। चमन पटाको थी मंचुका तो काको तुम्हारे ते और कटती तारियते। ओ अम्मा लोलो काऊ खणी वियो आंगुर खे भी चक हणी वियो। अम्मा लोलो काऊ खणी वियो आंगुर खे भी चक हणी वियो। काऊ किनो आगी न वणे थो, किनो आगी न वणे थो। बुखियो ऐं बछड़ो झट हणे थो, बुखियो ऐं बछड़ो झट हणे थो। अम्मा लोलो लोलो अम्मा लोलो काऊ खणी वियो आंगुर खे भी चक हणी वियो। अम्मा लोलो काऊ खणी वियो आंगुर खे भी चक हणी वियो। ॿारन खाई ढोल फुरे थो, ॿारन खाई ढोल फुरे थो। डिंगो आहे मूं सां न घुरे थो, डिंगो आहे मूं सां न घुरे थो। खुड ते वेही शोर मचाए, खुड ते वेही शोर मचाए। काका करे कन्न थो खाए, काका करे कन्न थो खाए। अम्मा लोलो काऊ खणी वियो आंगुर खे भी चक हणी वियो। अम्मा लोलो काऊ खणी वियो आंगुर खे भी चक हणी वियो। बाबो अचे ता मार ॾियारिया, सबक ने भागे खे मां सेखारिया, सबक ने भागे खे मां सेखारिया। ओ अम्मा लोलो काऊ खणी वियो आंगुर खे भी चक हणी वियो। अम्मा लोलो काऊ खणी वियो आंगुर खे भी चक हणी वियो। अम्मा लोलो काऊ खणी वियो चक हणी वियो। काऊ 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 खणी वियो। जानवर, घरू जानवर माना डोमेस्टिक एनिमल्स। कुत्तो, कुत्तो माना डॉग। बिल्ली, बिल्ली माना कैट। कुकड़, कुकड़ माना hen। गाय, गाय माना cow। घोड़ो, घोड़ो माना horse। ही आहिनि असांजा घरू जानवर जिन खे असीं घर में पालींदा आहियूं पंहिंजे सुख लाइ। जय झूलेलाल। मां निर्जा चितवानी अॼु तव्हांखे हिकु आखाणी ॿुधाईंदसि, भलाई बुराई। हिकु दफ़े हिकु डाकू मरणी हालत में इस्पताल में दाख़िल थियो। ॾाढी तकलीफ़ हुअसि। इस्पताल जे जिन वार्ड में हू दाख़िल थियो हुते हिकु दयावान नर्स कमु कंदी हुई। नर्स जी सुठी सेवा ऐं संभाल जे करे डाकू जी हालत बहितर थींदी वई। इलाज जे दौरान डाकू जे मन में हिकु वीचार आयो त हिन नर्स खे किथे न किथे त ज़रूर ॾिठो आहे। जॾहिं ही थोरो ठीक थियण लॻो त हिन नर्स खे पुछाई, मूं तोखे किथे
ॾिठो आहे नर्स जे सवाल जो जवाब ॾियण बदिरां माथे में मुश्की उतां खां हली वई। डाकू जी फर करे पुछण खां पोइ बि नर्स को बि पूरो जवाब न ॾिनो। डाकू जी ॾाढी चाहीना हुई त नर्स जी पूरी सुञाणप मिले। आखिर में हुन नर्स खे चयो, हाणे जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजी सुञाणप न ॾींदीअ त मां टिपो ॾेई आपघात कंदुसि। नर्स ॾकी वई ऐं हुन लाचार थी दुख भरे आवाज़ में चयो, भाउ, मां हिकु विधवा भेण आहियां। तो ही मूंखे विधवा कयो आहे। हिकु रात तूं ही डाकू थी असांजे घर आए। मूंखे रस्सीअ सां ॿधे मुंहिंजे अखियुनि अॻियां मुंहिंजे पतीअ जो खून कयो हुओ ऐं मुंहिंजे घर जो सभु कुझु वठी मूंखे सूनो करे छॾियो। जॾहिं तूं हिन इस्पताल में आए त मूं तोखे भर वक़्तु सुञातो। चाहियां हां त तोखां बदिलो वठी सघां हां, पर अंदर मां हिकु आवाज़ आयमि त बुराई जे बदिले भलाई हुअण घुरिजे। हिन करे मां तुंहिंजी सुठी संभाल करे सच्ची शेवा करे तोखे जल्द ठीक करण जी कोशिश कयमि। मेरा कपड़ा साबुण सां ई धोइबा आहिनि। उन तरह बुरे माण्हुनि खां सुठो बर्ताव कबो आहे त संदसि मन बि साफ़ थींदो ऐं पाण बि ॿियनि खां बुराई जे बदिले भलाई कंदो। भलाई कंदे त भलो तुंहिंजो थींदो। भलाई जा भाणा धणी तोखे ॾींदो। जय झूलेलाल। रोज ॿुधाए नई कहाणी मुंहिंजी नानी। मुंहिंजी नानी घर जी रानी मुंहिंजी नानी। रोज ॿुधाए नई कहाणी मुंहिंजी नानी। सुबुह सवेरो उथंदी आहे, नाव धणीअ जो वठंदी आहे। आहे समाजी ही निमाणी मुंहिंजी नानी। मुंहिंजी नानी घर जी रानी मुंहिंजी नानी। रोज ॿुधाए नई कहाणी मुंहिंजी नानी। सब सां मिठड़ो बोले थी, राज़ अंदर जा खोले थी। सब सां मिठड़ो बोले थी, राज़ अंदर जा खोले थी। आहे सभिनि में ही सियाणी, आहे सभिनि में ही सियाणी मुंहिंजी नानी। मुंहिंजी नानी घर जी रानी मुंहिंजी नानी। रोज ॿुधाए नई कहाणी मुंहिंजी नानी। हर को हिनखे चाहे थो, सुख दर जो पाए थो। हर को हिनखे चाहे थो, सुख दर जो पाए थो। माखीअ जहिड़ी हिन जी वाणी, माखीअ जहिड़ी हिन जी वाणी मुंहिंजी नानी। मुंहिंजी नानी घर जी राणी मुंहिंजी नानी। रोज ॿुधाए नई कहाणी मुंहिंजी नानी। भाउरो ऐं भेनरूं, जेकॾहिं तव्हीं सिंधी आहियो, सिंधी जातीअ जो हिकिड़ो वॾो अंग आहियो, वॾो हिसो आहियो। इन करे ज़रूरी आहे त तव्हीं पंहिंजे ॿारनि में उहे संस्कार विझो जेके सिंधी सचे सिंधी जा संस्कार आहिनि ऐं जेके असांजे ईंदड़ पीढ़ीअ खे मिलणु खपनि ऐं उहा ईंदड़ पीढ़ी उहे वीचार उन खां पोइ ईंदड़ पीढ़ीअ में फूके ऐं भरे सघे।
असांजे जातीअ जे बका जो हिकिड़ी वॾी जेका ॻाल्हि आहे सा इहा ई आहे जेका थियणु खपे ऐं सिंधियुनि खे इन करे इहो सच सम्झणु खपे ऐं उञाइणु खपे। अंग ॻणणु। हिकु हिकु यानी 1, ॿ ॿ यानी 2, टे टे यानी 3, 4 4 यानी 4, 5 5 यानी 5, 6 6 यानी 6, 7 7 यानी 7, 8 8 यानी 8, 9 9 यानी 9, 10 10 यानी 10। ही आहिनि हिक खां वठी 10 ताईं सिंधीअ में अंग। बितते झिरकी छितते झिरकी बितते झिरकी छितते झिरकी घर ती ठाहे सुख ती चाहे सुस्त न आहे आना लाहे बितते झिरकी छितते झिरकी बितते झिरकी छितते झिरकी घर ती ठाहे सुख ती चाहे सुस्त न आहे आना लाहे छितते झिरकी बितते झिरकी छितते झिरकी। लर्न सिंधी जे हिन मोबाइल ऐप में हाणे तव्हां ॿारनि खे बैतब सेखारे सघो था। अचो त सिंधी सिखूं। अॻिते ॾिसंदा 18 लेवल्स आहिनि। हर 3 अखरनि खां पोइ हिन एक्टिविटीअ ते क्लिक करे रांदि कंदा। हिते सिखंदासीं वॉवल्स। हिन स्क्रीन में सिंधीअ में अंग सिखबा ऐं उहे वरी हिन रांदि में सुञाणबा। ही आहे पोज़ीशन ऑफ कॉन्सोनेंट्स। ही आहे यूसेज ऑफ वॉवल्स। 2 या वधीक लफ़्ज़ मिली जुमिलो ठहे थो। ही आहे फिल इन द ब्लैंक्स यानी खाल भरियो। एंड्रॉइड ऐं आईफोन ते अॼु ई करियो डाउनलोड ऐं सिखो सिंधी। हिन तलाउ में सुहिणियूं सुहिणियूं मच्छियूं रहंदियूं आहिनि। अचो त हुननि सां दोस्ती करियूं। हिकिड़ो तलाउ हूंदो हो। उहो तलाउ सॼो साल पाणीअ सां भरियल हूंदो हो।
जंहिंमें सुहिणियूं सुहिणियूं मच्छियूं रहंदियूं हुयूं। टे मच्छियूं पाण में पकियूं साहेड़ियूं हुयूं, पर हिननि जी सोच हिक ॿिए खां जुदा जुदा हुई। पहिरीं मच्छी सियाणी हुई। उहा चवंदी हुई, असांखे कुझु बि करण खां अॻु सोचणु घुर्जे। ॿी मच्छी होशियार हुई। उहा चवंदी हुई, जॾहिं का मुसीबत अचे त असांखे सोचे उन जो हल ॻोल्हणु घुर्जे। टी मच्छीअ जो नसीब में विश्वास हो। उहा चवंदी हुई, जेको बि थियणो आहे उहो ज़रूर थींदो, उहो सभु नसीब ते आहे। हिक ॾींहुं पहिरीं मच्छीअ ॿिनि मुहाणनि खे पाण में हिक ॿिए सां ॻाल्हाईंदो ॿुधो। अड़े ही त ॾिस, हिन तलाव में केतिरियूं न थुलियूं मतारियूं मच्छियूं आहिनि। मां सुभाणे वरी ईंदुसि ऐं अची हिननि खे फासाईंदुसि। इहो ॿुधी सियाणी मच्छी यकदमि पंहिंजी साहेड़ियुनि वटि वञी पहुती ऐं जेको बि ॿुधो हुअईं सो ॿियनि खे वञी ॿुधाई। सियाणी मच्छीअ चयो, असांखे एकदम ही तलाव छॾे कंहिं ॿिए हंधि वञणु घुर्जे। न न, असांखे मुहाणनि जे अचण ताईं तरसणु घुर्जे। जॾहिं हू हिते ईंदा तॾहिं असीं हितां वञण जी का न का वाह सोचींदासीं। टी मच्छीअ चयो, अरे तव्हां बस बि कंदियूं या न? मूं सॼी हयाती हिन तलाव में गुज़ारी आहे। मां छो छॾियां? जेको थियणो हूंदो सो अवश्य थींदो। अजाई चिंता छो कजे? इहो ॿुधी सियाणी मच्छी डिॼी वई। हिन यकदमि तलाव छॾण जो फ़ैसिलो कयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो मुहाणो आयो ऐं तलाव में ॼार विधाई। काफ़ी मच्छियूं फाथियूं ऐं उन्हनि में सियाणी मच्छीअ जूं ॿई साहेड़ियूं बि हुयूं। ॿी मच्छीअ जल्दी पंहिंजी जान बचाइण जी रिथ ठाही। हूअ ॼार में ईअं पई रही ॼण त मुअल हुई। मुहाणे चयो, अहिड़ी मच्छीअ खे खाइण मां कहिड़ो फ़ाइदो? सो हिन ॿी मच्छीअ खे पाणीअ में फिटो कयो त उहा टिप ॾेई हली वई। हाणे टी मच्छी जंहिंजो नसीब में विश्वास हो, उहा पाण खे बचाइण लाइ टिप ॾेई उथी बीठी ऐं पाण खे ॼार मां छॾाइण जी कोशिश करण लॻी। मुहाणे इहो ॾिसी उनखे यकदमि ॼार मां कढी करे पंहिंजे टोकरीअ में विधो। इन तरह पहिरियुनि ॿिनि मच्छियुनि पंहिंजी जान बचाई ऐं टी मरी वई। सोबारो हमेशा कुझु बि करण खां अॻु पूरी तरह वीचार करणु घुर्जे, जीअं असीं मुसीबत खां बची सघूं। अचो त सिंधी सिखूं, भाङो पहिरियों। अॼु असीं तव्हांखे सेखारियूं था बेसिक्स। बेसिक में असीं वेंदासीं कॉन्सोनेंट्स। असांजी सिंधीअ में कॉन्सोनेंट्स आहिनि 52। आयोटा 52 जी। अलफ अंब, अंब माना मैंगो, ख़बर आहे तव्हांखे? ब, ही ॾिसो लिखण जो तरीक़ो। ब, बदक। बदक माना डक। ब सां बर्फ। बर्फ माना आइस। ऐं ब सां वरी बस।
जीअं अंग्रेज़ी में चइबो आहे एस बी इन बस। ब असां सिंधियुनि जो टिपिकल उचार आहे। बकरी, ब सां बकरी। ब सां ॿेड़ी, ॿेड़ी माना बोट। ऐं ब सां ॿिली, ॿिली माना कैट। प सां पल्लो, पल्लो तव्हां खाईंदा हूंदा घर में। पन, ऐं प सां पटाटो। प सां जीअं उचार आहे एस पी इन रोप। भ, ॿियो अखर आहे भ, जंहिंखे 4 नुक्ता आहिनि हेठां। भ भोलड़ो, भोलड़ो। भ सां भित, भित माना वॉल। भ सां भाॼी, उनजो उच्चार आहे इंग्लिश में BHS भारत। ऐं ही आहे त में 2 नुक्ता मथां माना 2 डॉट्स मथां आहिनि। तारो, 7, तई, ऐं इन जो उच्चार थींदो आहे ST इन तैवान। थ, थ खे 4 नुक्ता मथां थींदा आहिनि। थंब, थ सां थाली, थे सां पत्थर। as th in thick। त, त सां टमाटो, त सां टोकरी, त सां टोपी। उच्चार आहे टी इन टिन। ठ, ठूठ, 2 नुक्ता हिक ॿिए जे मथां। ठपो, ठोड़ो, हिन जो उच्चार थींदो आहे STH इन ठग। से सवाब, 2 नुक्ता हेठां हिकु मथां, से सवाब। से सां सबूत, से सां साख्ती। उनजो उच्चार आहे एस एस इन सिन। हिते असांजो ही लेसन पूरो थियो। असीं अॻिते ॿिए लेसन में वरी तव्हांखे अखर सेखारींदासीं। सिंधीअ जी आयोटा में 52 अखर यादि रखिजो, ठीकु आहे न। सिंधी लिखवी ॾाजे खां ॾाए। जय झूलेलाल। असीं जॾहिं बि कंहिंसां मिलंदा आहियूं, उनखे खीकारींदा आहियूं त केरु चवंदो आहे हरिओम, को चवंदो हरि राम, त केरु चवंदो आहे जय श्री कृष्ण। आहिनि त सभु उहे हिकु ई ईश्वर जा नाला, जुदा जुदा रूप आहिनि, पर तव्हांखे ख़बर आहे न त असां सिंधियुनि जो इष्ट देव आहे झूलेलाल। त छो न असीं सिंधी जॾहिं हिक ॿिए सां गॾूं त जेकर झूलेलाल चऊं। ईअं चवण सां छा थींदो ख़बर अथव? सॼी दुनिया में ख़बर पइजी वेंदी त ही जेको माण्हू आहे उहो सिंधी आहे। ऐं सिंधी सॾाइण में असांखे केतिरो न फ़ख़ुरु थींदो। त पोइ अॼु खां ई वठी हिक ॿिए खे खीकारियो। जय झूलेलाल जी। मुंहिंजो नालो भव्य मोटियानी आहे। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु बैत थी ॿुधायां। चंदा मामा हेठि लही, चंदा मामा हेठि लही, तारनि खे बि सार वठी, तारनि खे बि सार वठी। आप उन्हनि जी दोस्त वरा, आप उन्हनि जी दोस्त वरा। उॾनि सां गॾिजी नचा टिपा, तारनि सां गॾिजी नचा टिपा,
चंदा मामा हेठ लही तारनि खे बि सार वठी तारनि खे बि सार वठी गॾिजी रांदि कंदासीं मौज मचाए खुशंदी रासी गॾिजी रांदि कंदासीं मौज मचाए खुशंदी रासी तारनि सां गॾिजी रांदि कंदासीं चंदा मामा हेठ लही तारनि खे बि सार वठी चंदा मामा हेठ लही तारनि खे बि सार वठी। त अॼु जो ही प्रोग्राम हिते ई थियो पूरो। असांखे रहंदो इंतज़ार तव्हांजी रायनि जो। त पोइ देर न करियो, लिखो, ॿुधायो असांखे अॼु ई पंहिंजा वीचार त तव्हांखे ही प्रोग्राम कीअं लॻो। असांजा ॿिया बि वीडियोस ते ॾिसंदा रहो असांजे YouTube चैनल ते। जय झूलेलाल।